ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ 18/1/2024। अॼु अव्यक्त बाप दादा जी पिताश्री जी पुण्य स्मृति दिवस ते ॿुधाइण लाइ बाप दादा जा मधुर महावाक्य आहिनि। मीठे बच्चे, बाप जी दिलि अंदरि ॿारनि खे सदा सुखी ठाहिण जी फर्स्ट क्लास आश रहंदी आहे। बाप इहे ई चाहींदा आहिनि की मुंहिंजा ॿार लाइक़ु ठही स्वर्ग जा मालिक ठहनि। ओम शांति। ॿार ॼाणंदा आहिनि हाणे भॻवानु सम्मुख वेही करे असांखे ज्ञान जी गीत ॿुधाइनि था, उहो ज्ञान जी डांस कराइनि था। हिन ज्ञान डांस सां तव्हां देवता मुआफ़िक़ सदा सुखी ऐं हर्षित रहंदा आहियो। भॻवान खे ई बेहद जो बाप वो विश्व जो रचयिता चइबो आहे। आत्मा सम्झदी आहे बाबा असांजे लाइ स्वर्ग जी सौगात लाइ आहिनि, उहो ई रचयिता आहिनि न। स्वर्ग जो मालिक ठाहिण लाइ राजयोग सेखारींदा आहिनि, चवंदा आहिनि बाप खे ऐं विश्व जे मालिक पने खे यादि करो। बाप बेहद जो मालिक आहे त ज़रूरु बेहद जी वॾी दुनिया ई रचंदो। तव्हां ॿारनि जे लाइ सॼी विश्व ई घर आहे, अर्थात पाठ वॼाइण जो स्थान आहे। बेहद जो बाप अची करे बेहद जो विश्व अथवा घर ठाहींदा आहिनि, उहो आहे स्वर्ग। त अहिड़े बाप जो ॿार, अहिड़े बाप जा ॿारनि खे केतिरो शुक्रिया मञिणो खपे। विश्व जो रचयिता बाप डायरेक्ट सम्झाईंदा आहिनि। विश्व जो रचयिता बाप डायरेक्ट सम्झाइनि था असां तव्हांखे विश्व जा मालिक ठाहिणा आहिनि, त तव्हांजो सुभाउ ॾाढो फर्स्ट क्लास हुजणो खपे। तव्हांजी चलन अहिड़ी हुजणी खपे जो सभु चवनि इहे त जीअं देवता आहे, देवता आहियूं नामी ग्रामी आहिनि। चवंदा आहिनि हिननि जो सुभाउ हिकदमि देवता ई आहे, बिल्कुलु मिठा शांत सुभाउ जा आहिनि। त अहिड़े ॿारनि खे बाप बि ॾिसी ख़ुशि थींदो आहे। बाबा स्वर्ग जो मालिक ठाहिण ईंदा आहिनि, त तव्हांखे केतिरो मददगार ठहिणो खपे। बाबा असांखे स्वर्ग जो मालिक ठाहिण ईंदा आहिनि, त असांखे केतिरो न मददगार थियणो खपे। सर्विस में आप ई लॻी वञणो खपे। ईअं न मां थकी वियो आहियां, फुर्सत न आहे, समय ते सभु कमु करण में कल्याण आहे। यज्ञ सर्विस जो इज़ाफ़ो शिव बाबा ॾींदा आहिनि, त असांखे समय ते सभु कमु करण में इज़ाफ़ो मिलंदो आहे, कल्याण थींदो आहे। यज्ञ सर्विस जो इज़ाफ़ो शिव बाबा ॾींदा आहिनि। बाबा ॿारनि जी दैवी चलन ॾिसंदा आहिनि त कुर्बान वेंदा आहिनि। अहिड़े ॿारनि जी बाबा दैवी चलन ॾिसंदा आहिनि त कुर्बान वेंदा आहिनि। तव्हां ॿार हिन पढ़ाई सां केतिरी ऊच कमाई कंदा आहियो। तव्हां पद्मा पदम पति ठहींदा आहियो न। केॾा बाबा त चवंदा आहिनि न, पद्म बि असांजे अॻियां छा आहिनि। असां त अहिड़ो ऊच माण्हू ठाहींदा आहिनि। बाबा जा ॿार, बाबा तव्हांखे केतिरो धनवान ठाहींदो आहे। बाप तव्हांखे अखुट खज़ाननि सां अहिड़ो वचन कंदा आहिनि जो 21 जन्म साथ रहंदा। हुते दुख जो नाम न हूंदो, कॾहिं अकाले मृत्यु न थींदी, मौत सां कॾहिं डिॼंदा न। हिते केॾो डिॼंदा आहिनि, रोईंदा आहिनि। तव्हांखे त ख़ुशी आहे इहो पुराणो शरीर छॾे असां नई दुनिया में वञी करे प्रिंस ठहींदासीं। त हिन पुराणी दुनिया सां ममत्व मिटाईंदा रहो, हिन देह खे बि भुलिजंदा वञो। असां आत्मायूं इंडिपेंडेंट आहियूं, बसि हिकु बाप जे सवाइ ॿियो कंहिंजी यादि न अचे। जीते जी जीअं मौत जी अवस्था में रहणो, जीते जी जीअं मौत जी अवस्था में रहणो आहे। हिन दुनिया सां मरी वञणो। चवंदा आहिनि न, तव्हां मरियो मरी वई दुनिया। शरीर जो भान खे उड़ाईंदा रहो, शरीर जे भान खे उड़ाईंदा रहो। एकांत में वेही अभ्यास करो। बाबा बसि हाणे असां तव्हांजी गोद में आया की आया। हिकु जी यादि में शरीर जो अंत थिए, हिनखे चइबो आहे एकांत। मिठा ॿार, तव्हां ॼाणंदा आहियो की इहा जीअं ऊची पढ़ाई पढ़ाइण वारो आहे। हिन चैतन्य डिॿे में चैतन्य हीरो वेठो आहे, केरु? शिव बाबा। उहो ई सतचित आनंद स्वरूप आहे न। हिन चैतन्य डिॿी में चैतन्य हीरो वेठो आहे, उहो ई सतचित आनंद स्वरूप आहे। सत बाप तव्हांजी सची श्रीमत ॾींदा आहिनि तव्हांखे।
बाप जा ठहिया आहियो त क़दम क़दम श्रीमत ते हलणो आहे, चुप रहणो आहे, पढ़णो आहे, हिकु बाप खे यादि करिणो आहे, चुप रहणो आहे, पढ़णो आहे, हिकु बाप खे यादि करिणो आहे। घड़ी घड़ी हिन बैच खे ॾिसंदा रहो, बाप ऐं वर्षे जी यादि ईंदी। घड़ी घड़ी हिन बैच खे ॾिसण सां बाप ऐं वर्षे जी यादि ईंदी। यादि सां ई तव्हां सॼे विश्व खे शांती जो दान ॾेई सघंदा आहियो। अॼु विश्व शांती दिवस मल्हाईंदा आहिनि न। वैसे त असां विश्व जी शांती जे लाइ सभु कुझु करूं था, सुख शांती जे लाइ, पर त बि बाबा चवनि था कि बाबा खे यादि करण सां ई विश्व में जीअं त असां शांती जो दान ॾींदा आहियूं। हर हिकु ॿार खे पंहिंजी प्रजा बि ठाहिणी आहे, वारिस बि ठाहिणो आहे, मुरली कोई बि मिस न करणी खपे। बाबा ॾाढो प्यार सां सम्झाईंदा आहिनि, मिठा ॿार पंहिंजे ते रहम करो, कोई अवज्ञा न करो। मिठा ॿार पंहिंजे ते रहम करो, कोई अवज्ञा न करो, अर्थात कोई बि अहिड़ो कमु न करो जंहिंसां जो बाबा जी श्रीमत जे विपरीत हुजे। जो ख़ुशबूदार फूल आहिनि उहे खींचदा आहिनि, जो जीअं हूंदो अहिड़ी सर्च लाइट वठण जी कशिश कंदो, त जो जहिड़ो हूंदो न ओड़ी सर्च लाइट वठण जी कशिश बि कंदो, मतिलबु बाबा खां ओड़ी सर्च लाइट बि वठंदो। ख़ुशबूदार गुणवान ॿारनि खे ॾिसी प्यार में, ख़ुशी में नैन गीला थी वेंदा आहिनि। ऐं जेका ख़ुशबूदार गुणवान ॿार हूंदा आहिनि न, उन्हनि खे ॾिसी प्यार में, ख़ुशी में नैन बि गीला थी वेंदा आहिनि। कुझु तकलीफ़ हुजे त बाबा सर्च लाइट ॾींदा आहिनि। बाबा अहिड़े ॿारनि खे सर्च लाइट बि ॾींदा आहिनि अगरि उन्हनि खे कोई तकलीफ़ आहे त। बाबा सम्झाईंदा आहिनि, मिठा ॿार तव्हां हिन पुराणी दुनिया में कोई बि आश न रखणी आहे। हाणे त हिकु ई श्रेष्ठ आश रखणी आहे कि असांखे सुखधाम में हलणो आहे, किथे बि ठहिरणो न आहे, ॾिसणो न आहे, अॻियां वधंदा रहो, हिकु तरफ़ ॾिसंदा रहो, तॾहिं ई अचल लॾो स्थिर अवस्था रहंदी। बाबा खे ॾिसंदा रहो। हाणे ये दुनिया त ख़तमु थियणी आहे, हिन जी ॾाढी सीरियस हालत आहे। हिन समय सभिनि सां अधिक गुस्सो प्रकृति खे आयो आहे, इन करे सभु खलास करे ॾींदी। तव्हां ॼाणंदा आहियो प्रकृति हाणे पंहिंजो गुस्सो ज़ोर सां ॾेखारींदी। ॾिसो, वैसे त बाबा सभिनि जो गुस्सो कंट्रोल करण लाइ सभिनि खे चईंदो आहे शांती जो दान ॾियो, लेकिन प्रकृति जो गुस्सो अगरि असां शांति करे छॾंदासीं त पोइ साफ़ सफ़ाई कीअं थींदी। इन करे बाबा चवनि था तव्हां ॼाणंदा आहियो हीअ प्रकृति हाणे पंहिंजो गुस्सो ज़ोर सां ॾेखारींदी, सॼी पुराणी दुनिया खे डुबोई ॾींदी। अर्थक्वेक में मकान आदि सभु किरी पवंदा, अनेक प्रकार जी मौतियूं थींदी। इहे सभु ड्रामा जो प्लान ठहियलु आहे, हिन में दोष कंहिंजो बि न आहे, विनाश त थियणो ई आहे। हिन करे तव्हांखे हिन सां बुद्धि योग हटाए ॾियणो। बाबा चईंदा आहिनि विनाश त थियणो ई आहे, इन करे असांखे हिन सां बुद्धि योग हटाए ॾियणो। तव्हां त पंहिंजो सभु कुझु इंश्योर करे ॾींदा आहियो, असां त पंहिंजो सभु कुझु इंश्योर करे छॾियो, इन करे तव्हांखे कहिड़े बि प्रकार जी चिंता न आहे, तव्हांजो सभु कुझु सफल थिए थो न। हीअ सभु ड्रामा जो प्लान आहे, हिन में कंहिंजो बि दोष न आहे, विनाश त थियणो ई आहे, इन करे तव्हांखे हिन सां पंहिंजो बुद्धि योग हटाए ॾियणो। तव्हां त पंहिंजो सभु कुझु इंश्योर करे ॾींदा, हिन करे तव्हांखे कहिड़े बि प्रकार जी चिंता न आहे। असांखे कोई चिंता आहे न, सभु कुझु ख़तमु थी वञे त कोई ॻाल्हि कोन्हे। हीअ त सभु बाबा जो ई आहे, तव्हांजो सभु कुझु सफल थिए थो जेसि ताईं सभु कुझु बाबा खे ॾेई करे बाबा जो यूज़ था करो न। इहो शरीर बि बाबा जो आहे, इहो शरीर बि ख़तमु थी वञे त असांखे कुझु प्रॉब्लम आहे। बाबा तव्हांजे शरीर खे तकलीफ़ थी थिए, बाबा तव्हांजो शरीर कीअं आहे, बाबा ॼाणे, बाबा जो कर। असां आत्मा ई त बाबा सां गॾु सदा ख़ुशी जे झूले में झूलंदा रहंदा आहियूं न। असां आत्मा आहियूं, जंहिं समय बाबा जो कमु पूरो थी वेंदो हिन शरीर सां त बाबा चईंदो हाणे मूंखे हिन शरीर सां कोई कमु ई न आहे, त असां छो हिन में मोह रखी वियूं। हलो बाबा, पोइ हलूं था, बसि हली हलंदासीं।
त बाबा चवंदा कि हाणे तव्हां चईंदा वाह सतगुरू वाह जीअं असांखे इहा रास्तो ॿुधाई, वाह सतगुरू वाह जीअं असांखे इहा रास्तो ॿुधाई, वाह तक़दीर वाह, वाह ड्रामा वाह। तव्हांजी दिलि सां निकिरंदो आहे शुक्रिया बाबा जो असांखे असांजे 2 मुट्ठी चांवर वठी करे असांखे सेफ्टी सां भविष्य में 100 गुणा रिटर्न ॾींदा। असां चईंदासीं बाबा शुक्रिया तव्हांजो असांजा 2 मुट्ठी चांवर वठी करे असांखे सेफ्टी सां भविष्य में 100 गुणा रिटर्न ॾींदा आहिनि। परंतु हिन में ॿारनि जी ॾाढी विशाल बुद्धि खपे। ॿारनि खे अथाह ज्ञान धन जो खज़ानो मिलंदो आहे त अपार ख़ुशी बि हुजणी खपे। जेतिरो हृदय शुद्ध थींदो त ॿियनि खे बि शुद्ध ठाहींदो। योग जी स्थिति सां ई हृदय शुद्ध थींदो आहे। तव्हां ॿारनि खे योगी ठाहिण जो शौक़ु हुजणो खपे। असां ॿारनि खे योगी ठाहिण जो शौक़ु हुजणो खपे। योगी जी स्थिति सां ई हृदय शुद्ध थींदो आहे। योग जी स्थिति सां ई हृदय शुद्ध थींदो आहे। बाबा चवंदा जेतिरो हृदय शुद्ध हूंदो न ओतिरो ॿियनि खे बि शुद्ध ठाहे सघंदा। योग जी स्थिति सां ई हृदय शुद्ध थींदो आहे। तव्हां ॿारनि खे योगी ठाहिण जो शौक़ु आहे। अगरि देह में मोह आहे, देह अभिमान रहंदो आहे त सम्झो असांजी अवस्था ॾाढी कची आहे। देही अभिमानी ॿार ई सच्चा डायमंड ठहींदा आहिनि। हिन करे जेतिरो थी सघे देही अभिमानी ठहिण जो अभ्यास करो। बाप खे यादि करो। बाबा अक्षर सभिनि खां ॾाढो मिठो आहे। बाप वॾे प्यार सां ॿारनि खे पलकनि ते विहारे करे साथ वठी हलंदो आहे। बाबा असांखे ॾाढो प्यार सां पंहिंजे पलकनि ते विहारे करे असां सभिनि आत्माउनि खे साथ वठी हलंदा। अहिड़े बाप जी यादि जे नशे में चकनाचूर थी वञणो खपे। बाप खे यादि कंदे कंदे ख़ुशी में ठंडे ठार थी वञणो खपे। जीअं बाप उपकारनि ते उपकार कंदा आहिनि न, तव्हां बि फॉलो फादर करो, सुखदाई ठहो। बाबा कॾहिं बि कंहिंजी बि ग़लती ते अपशब्द न चई, हमेशह ॿारनि खे प्यार सां सम्झाई। सुखदाई ठहिया बाबा, उपकारनि ते उपकार कई। बाप जी दिलि अंदरि ॿारनि खे सदा सुखी ठाहिण जी केतिरी फर्स्ट क्लास आश रहंदी आहे न, कि ॿार लाइक़ु ठही स्वर्ग जा मालिक ठही वञनि। तव्हां ॿार हाणे ड्रामा जे राज खे बि ॼाणंदा आहियो। बाप तव्हांखे निराकारी आकारी साकारी दुनिया जो सभु समाचार ॿुधाईंदा आहिनि। आत्मा चईंदी आहे हाणे असां पुरुषार्थ था करूं नई दुनिया में वञण लाइ। असां स्वर्ग में हलण लाइक़ु ज़रूरु ठाहींदासीं। पंहिंजो ॿियनि जो कल्याण कंदासीं। अच्छा बाप मिठे ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि बाबा जीअं दुख हरता सुख हरता आहे त ॿारनि खे बि सभिनि खे सुख ॾियणो, बाप जो राइट हैंड ठहिणो। अहिड़ा ॿार ई बाप खे प्रिय लॻंदा आहिनि। शुभ कार्य में राइट हथ खे ई लॻाईंदा आहिनि। अहिड़े ॿार ई बाप खे प्रिय लॻंदा आहिनि। शुभ कार्य में राइट हथ खे ई लॻाईंदा आहिनि। त बाप चईंदा आहिनि हर ॻाल्हि में राइटियस्ट ठहो। बाबा चईंदा आहिनि हर ॻाल्हि में राइटियस्ट ठहो। हिकु बाप खे यादि करो त पोइ अंत मते सुगति थी वेंदी। हिन पुराणी दुनिया सां ममत्व मिटाए ॾियो। ये त क़ब्रिस्तान आहे। धंधे धूरी ॿार आदि जी चिंतन में मरियो त मुफ़्त पंहिंजी बर्बादी करे ॾींदव। शिव बाबा खे यादि करण सां तव्हांजो ॾाढो आबाद थींदो। तव्हां ॾाढा आबाद थींदव। देह अभिमान में अचण सां बर्बादी थी वेंदी आहे। देही अभिमानी ठहिण सां आबादी थींदी आहे। धन जी बि ॾाढी लालच न रखणी खपे। हुन जी फ़िक्रात में शिव बाबा खे भुलिजी वञो। बाबा ॾिसंदा आहिनि सभु कुझु बाप खे अर्पण करे पोइ असांजी श्रीमत ते केसि ताईं हलनि था। शुरू में बाप भी ट्रस्टी थी ॾेखारीनि सभु कुझु ईश्वर अर्पण करे ख़ुदि ट्रस्टी ठहिया। बसि ईश्वर जे कम में ई लॻाइणो, विघ्न सां कॾहिं डिॼणो न आहे।
कल्ह बाबा जी न निश्चय बुद्धि थी करे हलणो आहे। जेसि ताईं थी सघे सर्विस में पंहिंजो सभु कुझु सफल करिणो आहे। ईश्वर अर्पण करे सदा ट्रस्टी थी करे हलो। ईश्वर अर्पण करे सदा असांखे ट्रस्टी थी करे हलणो आहे। अच्छा मीठी मीठी सिकल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। अव्यक्त महावाक्य रिवाइज 15/4/74। छा पंहिंजी छा सभी उन्नति जी और वधो था। सदा लग्न में मग्न और विघ्न विनाशक आयो। ये ॿई निशानियूं छा अनुभव में लाईंदियूं। विघ्न विनाशक ठहिण जे बजाए विघ्ननि खे ॾिसी पंहिंजी स्टेज सां हेठि त न थींदा आहियो न। छा अनेक प्रकार जे आए हुए तूफ़ान असांजी बुद्धि में तूफ़ान त पैदा न कंदा आहिनि। जीअं कोई जे द्वारा तोहफ़ा मिलंदो आहे त बुद्धि में हलचल न थींदी आहे बल्कि उल्लास थींदो आहे। हिन प्रकार आए हुए तूफ़ान उल्लास वधाईंदा आहिनि। जीवन में जो बि तूफ़ान ईंदा आहिनि हुन सां उल्लास वधंदो आहे या हलचल ईंदी आहे। अगरि तूफ़ान खे तूफ़ान सम्झो त हलचल थींदी। तोहफ़ो सम्झो त अनुभव कयो त हुन सां उल्लास ऐं हिमत वधीक वधंदी आहे। भई कोई बि ॻाल्हि ईंदी आहे न उहो असांखे कुझु सिखाए वेंदी आहे। त असां इहे सम्झूं की इहे तूफ़ान मुंहिंजे लाइ छा तोहफ़ो लायो आहे, मूंखे छा सिखाइणु आयो आहे, कहिड़ो अनुभव कराइणु आयो आहे। इन करे कोई बि तूफ़ान अचे थो त सम्झो इहे असांखे तोहफ़ो सम्झो उहो अनुभव कयो त हुन सां उल्लास ऐं हिमत वधीक वधंदी। इहा चढ़ती कला जी निशानी आहे। घबराइण जे बजाए गहराई में वञी करे अनुभव जा नया नया रतन इन परीक्षाउनि जे सागर सां प्राप्त कंदव। छो जी हलचल जे अंदरि रतन समाया हूंदा आहिनि। कहिड़ी पॉज़िटिव ॻाल्हि आहे। घबराइण जे बजाए गहराई में वञी करे अनुभव जा नया नया रतन इन परीक्षाउं जे सागर सां प्राप्त कंदव। छो जी हलचल जे अंदरि रतन समाया हुआ आहिनि। मथां मथां खां अर्थात ॿाहिरि मुक्ता जी दृष्टि ऐं बुद्धि द्वारा ॾिसण सां हलचल ॾेखारे में ॾींदी अथवा अनुभव थींदो। लेकिन हुन ई आई हुई ॻाल्हि खे अंतर्मुखी दृष्टि व बुद्धि सां ॾिसण सां अनेक प्रकार जे ज्ञान रत्न अर्थात पॉइंट्स प्राप्त थींदा आहिनि। अगरि कोई बि ॻाल्हि खे ॾिसंदे व ॿुधंदे उहे आश्चर्य अनुभव थींदो आहे त इहा फाइनल स्टेज न आहे। ईअं त अहिड़ो त थियणो न खपे। ड्रामा जे हुजण ते अगरि अहिड़ो बि संकल्प उत्पन्न थींदो आहे त इनखे अंश मात्र जी हलचल जो रूप चईंदासीं। अगरि कोई बि ॻाल्हि खे ॾिसंदे या ॿुधंदे उहे आश्चर्य अनुभव थींदो आहे त इहा फाइनल स्टेज न आहे। ऐं आश्चर्य स्टेज न हूंदी हलचल में न ईंदव, पंहिंजे रतन में ई इकट्ठा कंदे ई बिज़ी रहंदव कि मूंखे छा अनुभव कराइणु आई आहे। त अहिड़ो त असांजी फाइनल स्टेज नज़दीक आहे। मतिलबु सम्झो अहिड़ो त अनुभव न थियणो, ईअं त न थियणो खपे। अगरि असांखे संकल्प अचे थो ईअं त न थियणो खपे। ड्रामा जे हुजण ते अगरि अहिड़ो बि संकल्प उत्पन्न थींदो आहे त अंश मात्र जी हलचल जो रूप चईंदासीं। हाणे ताईं बि छा जो क्वेश्चन अगरि उठंदो आहे त हिन जो अर्थ आहे हलचल। जेतिरो विघ्न अचणु आवश्यक आहे ओतिरो विघ्न विनाशक स्थिति में रहण इहे ई हर्षित रहण जो साधन आहे। हर्षित कॾहिं रहंदासीं जॾहिं विघ्न विनाशक स्थिति में स्थित हूंदासीं। नथिंग न्यू इहा फाइनल स्टेज आहे। यदि कोई बि हलचल जो कर्तव्य कंदा आहियो उहा पार्ट वॼाईंदा आहियो त सागर समान मथां मथां खां हलचल भले ई ॾेखारे में ॾिए थी। अर्थात चाहे कर्मेंद्रियनि जी हलचल में अचो था लेकिन स्थिति नथिंग न्यू जी हूंदी आहे। यदि कोई बि हलचल जी कर्तव्य कंदे हुए वो पार्ट वॼाईंदा आहियूं त सागर समान मथां खां हलचल भले ई ॾेखारे में ॾिए लेकिन अर्थात कर्मेंद्रियूं हलचल में अचनि थियूं लेकिन स्थिति आत्मिक स्थिति असांजी नथिंग न्यू जी आहे। ईअं न असां ईअं मन में सोचूं
कि अरे छा थो थिए छो थो थिए, न नथिंग न्यू, कोई वॾी ॻाल्हि न आहे। हिन में बि कुझु कल्याण आहे। हर हिकु आत्मा जे पार्ट में कोई रहस्य समायल हूंदो आहे, हिनखे असांखे सम्झणो आहे। ॿियो असां अगरि सम्झी करे हलंदासीं त असां उन आत्माउनि खे शुक्रिया कंदासीं। एकाग्र एक रस एकांत अर्थात हिकु रचयिता ऐं रचना जे अंत खे ॼाणण वारा। एकाग्र एक रस एकांत अर्थात हिकु रचयिता ऐं रचना जे अंत खे ॼाणण वारा त्रिकालदर्शी की स्टेज ते आराम सां शांति जी स्टेज ते स्थित या कर्मेंद्रियनि जी हलचल आंतरिक स्टेज खे बि हलचल ठाहे ॾींदी आहे। कहिड़ी स्थिति आहे? एकाग्र एक रस एकांत अर्थात हिकु रचयिता ऐं रचना जे अंत खे ॼाणण वारा त्रिकालदर्शी जी स्टेज ते आराम सां शांति जी स्थिति या कर्म हिन स्थिति में स्थित आहियो या कर्मेंद्रियनि जी हलचल आंतरिक स्टेज खे बि हलचल लाइ ॾींदी आहे। कहिड़ी स्टेज ते आहियो? सदा एकाग्र एक रस एकांत स्थिति ते आहियो, रचयिता ऐं रचना जे खे अंत ताईं ॼाणण वारा आहियो। हुन रचयिता जी रचना ईअं पाठ छो थी वॼाए, कंहिंजे कारण थी वॼाए, इहे ॼाणण वारा आहियो न। जॾहिं स्थूल सागर ॿई ई रूप ॾेखारींदो आहे त छा मास्टर सागर अहिड़ो रूप न ॾेखारे सघंदो आहे कि ॿाहिरां खां भले ई असां मुख सां ॻाल्हायूं था, कर्मेंद्रियनि सां कर्म करूं था, लेकिन अंदरि आत्मिक स्थिति सदा शांत, सदा बाबा सां गॾु। ये प्रकृति जो पुरुष सां कॉपी कई अथई सागर, प्रकृति जे पुरुष सां हिन सागर कॉपी कई अथई। तव्हां त पुरुषोत्तम आहियो न। जॾहिं प्रकृति पंहिंजी क्वालिफिकेशन ॾेखारे सघंदी आहे त छा असां पुरुषोत्तम न ॾेखारे सघंदा आहियूं? हाणे समय अति जी तरफ़ वधे थो, सभी तरफ़ अति ॾेखारे में ॾींदी, अंत जी निशानी अति आहे। त जीअं प्रकृति समाप्ति जी तरफ़ अति में वञे थी, वैसे ई संपन्न ठहण वारी आत्माउनि जे साम्हूं हाणे परीक्षा व विघ्न बि अति जे रूप में ईंदा आहिनि। इन करे आश्चर्य न खाइणो आहे कि पहिरियों ईअं न थियो हुयो, हाणे ईअं छो थो थिए। ये सभु जो बि परीक्षायूं अचनि थियूं, असांखे हिन में ख़ुदि जी स्थिति खे चेक करिणो आहे। ये चेक करण लाइ इहे परिस्थितियूं अचनि थियूं। ये छो? ये आश्चर्य न करणो खपे कि ये त थियणो न हुयो, ये कीअं थी वियो। कोई बि ॻाल्हि थिए, असां सदा एवर रेडी, ऑलवेज पास विद ऑनर्स। ये आश्चर्य बि न थियणो खपे कि ये छो थो थिए। फाइनल पेपर में आश्चर्यजनक ॻाल्हियूं क्वेश्चन जे रूप में ईंदियूं। इन करे हाणे खां ई कॾहिं बि असांखे मन में इहो प्रश्न न हुजणो खपे कि ये हीअं छो थियो, ये हीअं छो थी करे। असां रचयिता ऐं रचना जे अंत खे पूरी रीति ॼाणियो आहे न। मतिलबु रचना कोई कहिड़ो छो थो करे, छा थो करे, इन्हनि सभिनि जे प्रश्ननि जो उत्तर असांखे बाबा ॾेई रखियो अथई। त हाणे कोई बि आत्मा कुझु बि करे, कहिड़ी बि रीति विघ्न हुजे, परीक्षा रूप में अची वञे, परेशान करे, लेकिन असांखे ईअं न सोचणो आहे ईअं छो थी करे, ईअं आश्चर्य न हुजणो खपे। हाणे खां ईअं बाबा चईंदा आहिनि बहुत ॻाल्हि जो अभ्यास खपे, बहुत ॻाल्हि जो एग्ज़ाम में पास थियण वारा ई फाइनल पेपर में पास विद ऑनर्स थींदा। फाइनल पेपर में आश्चर्यजनक ॻाल्हियूं क्वेश्चन जे रूप में हूंदियूं, तॾहिं त पास ऐं फेल थी सघंदासीं न। ईअं ॻाल्हियूं ईंदियूं जो न चाहींदे हुए बि बुद्धि में क्वेश्चन उत्पन्न थींदा। इहे ई त पेपर आहे न। ऐं आहे बि 1 सेकेंड जो पेपर हूंदो बि 1 सेकेंड में ॻाल्हि ईंदी, जंहिंजे मन में प्रश्न हूंदो उहो हुन अनुसार पद पाईंदो। जंहिंजे मन में प्रश्न बिल्कुलु बि न हूंदो उहा पास विद ऑनर्स थी वेंदा।
जंहिंजे मन में थोरो 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 पोइ हुन हिसाब सां नंबर ईंदा वेंदा। बाबा चवनि था शो जो संकल्प चंद्रवंशियुनि जी क्यू में लॻाए ॾींदो। अरे ये शो थियो त उहो चंद्रवंशियुनि जी क्यू में लॻाए ॾींदो। हिन करे हिकिड़े स्थिति में स्थित थियण जो अभ्यास निरंतर हुजे। समस्याउनि जी सीट खे संभालण न लॻी वञो। समस्याउनि जी सीट खे संभालण न लॻी वञो, लेकिन सीट ते वेही समस्या जो सामनो करिणो आहे। समस्या जी सीट खे संभालण न लॻी वञो, लेकिन सीट ते वेही करे समस्या जो सामनो करिणो आहे। बाबा चवनि था, बाबा चई न ब्राह्मण परिवार वारनि सां सामनो न करो, माया सां सामनो करिणो आहे। अर्थात माया जे रूप में अचे थी, असां उन रीति पंहिंजा शक्तियुनि खे, गुणनि खे, श्रीमत के कार्य में लॻायूं ऐं असां पंहिंजी स्थिति अचल ॾोर रखी सघूं। हाणे ते समस्या सीट जी यादि दिलाईंदी आहे कि अरे ये समस्या आई आहे, सीट जी यादि दिलाईंदी आहे कि सामनो करिणो आहे। विघ्न ईंदो आहे त विशेष योग लॻाईंदा आहिनि ऐं भट्टी रखंदा आहिनि। हिन सां सिद्ध थींदो आहे कि दुश्मन ई शस्त्र जी स्मृति दिलाईंदो आहे। लेकिन असां सदा बाप जी यादि में अस्त्र शस्त्र श्रृंगारी हुई आत्मा रहंदासीं। सदा ई अस्त्र शस्त्रनि सां श्रृंगारी हुई आत्मा अगरि असां रहंदासीं त विघ्न कीअं आत्मा कंहिं बि योनि, कंहिं बि प्रकृति द्वारा ईंदो ई न। ईंदो बि त असां ऑलवेज़ विजय प्राप्त करे वठंदासीं। मतिलबु असां वटि ऑलवेज़ आहे। जीअं दुश्मन वटि अहिड़ी असांखे रेनकोट पातल आहे त केतिरी बि बारिश पए असां भिजंदासीं। अगरि सुठी क्वालिटी जो रेनकोट हूंदो, सुठी रीति सां पंहिंजे पूरे खे कवर करे वञूं था त असां तेज़ बारिश में बि भिजंदासीं न। सेफ्टी जो साधन हूंदो असां वटि। त उअं ई असां सदा अस्त्र शस्त्र श्रृंगारी हुई आत्मा, अस्त्र शस्त्रनि सां श्रृंगारी हुई आत्मा खे कॾहिं विघ्न हराए सघंदो? उहो ईंदो ई न। चईंदा रे हिन वटि त ॾाढो शक्तियूं अथसि। त बाबा चवंदा आहिनि कई बार विघ्न ईंदो आहे, पोइ योग लॻाईंदा आहिनि, भट्टी कंदा आहिनि। मतिलबु विघ्न मतिलबु शत्रु असांखे दुश्मन ई शस्त्रनि जी स्मृति दिलाईंदो आहे, लेकिन स्वतः सदा स्मृति न रहंदी आहे। निरंतर योगी आहियो या अंतर वारा योगी आहियो? टाइटल त निरंतर योगी जो आहे न। दुश्मन अचे ई न, समस्या सामनो न करे सघनि। दुश्मन अचे ई न, समस्या सामनो न करे सघनि। बाबा चवंदा टाइटल त निरंतर योगी जो आहे न। दुश्मन अचे ई न, समस्या सामनो न करे सघूं। सूली सां कांटो ठाहिण इहे फाइनल स्टेज न आहे। सूली सां कांटो ठहे उन जी बजाए कांटे खे योग अग्नि सां दूर सां ई भस्म करे ॾियो। सूली सां कांटो ठाहिण इहे बि फाइनल स्टेज न आहे। सूली सां कांटो ठहे हुन जी बजाए कांटे खे योग अग्नि सां दूर सां ई भस्म करे छॾो। कांटो लॻे ऐं पोइ कढूं, इहे फाइनल स्टेज न आहे। कांटे खे पंहिंजी संपूर्ण स्टेज सां समाप्त करे ॾियणो असांखे। जेको कांटो हूंदो न, कोई बि अहिड़ी ॻाल्हि जो असांखे चुभे, भई वॾी ॻाल्हि खे असां नंढो कई त बि चुभे त थी न। वॾी ॻाल्हि खे असां नंढो कयो, चुभे त थी, लेकिन हीअं असां हुनखे भस्म करूं कि उहो चुभे ई न। कांटे खे पंहिंजी संपूर्ण स्टेज सां समाप्त करे ॾियो। इहा फाइनल स्टेज आहे। अहिड़ो लक्ष्य रखंदे हुए पंहिंजी फाइनल स्टेज खे अॻियां चढ़ती कला जी तरफ़ वधाईंदा हलो। वॾी ॻाल्हि खे नंढो अनुभव करण, इहे स्टेज त नंबरवार यथाशक्ति पहुचा ई आहिनि। हाणे पहुचणो ओसि ताईं आहे कि जो अंश ऐं वंश बि समाप्त थी वञे। मतिलबु सम्झो किथे कुझु वॾो थी वियो, लड़ाई थी वई, असां उन्हनि खे शांति कराए छॾियो,
नंढी कराए छॾी, लेकिन असां में एतिरी शक्ति हुजे कि उहा लड़ाई करण जो संस्कार, उहा आदत, उहा ॻाल्हि ई ख़तमु करे छॾो कि लड़ाई कॾहिं थिए ई न। एतिरो असांखे पंहिंजे अंदरि उहा स्थिति संपूर्ण स्टेज जी ठाहिणी आहे असांखे। अंश ऐं वंश बि समाप्त थी वञे, हाणे पहुचणो हुते आहे, होसिताईं आहे जो कि अंश ऐं वंश बि समाप्त थी वञे। तव्हां सभी हिम्मत उल्लास ऐं सर्व जी सहयोगी सदा रहंदे हुए हलो था न। कलयुगी दुनिया खे समाप्त करण लाइ, व परिवर्तन करण लाइ, माया खे विदाई ॾियण लाइ संगठन अर्थात घेराव विझणो हूंदो आहे। त बाबा चईंदा आहिनि संगठन कॾहिं ठहींदो जॾहिं सभिनि जो हिकु ई संकल्प हूंदो। ऐं संगठन ठाहिण लाइ असांखे सभिनि जे अहिड़े वेड़े संकल्प खे समाइण जी शक्ति खपे, तॾहिं असां संगठन में सफलता रूप धारण प्राप्त करे सघंदासीं। मजबूत घेराव विझल हूंदो आहे या विच विच में कोई ढिलो थी वेंदो आहे, अथवा थकी वेंदा आहियो या हलंदे हलंदे रुकी वेंदा आहियो, न अॻियां वधण न पुठियां हटण, जीअं कि वैसे ई रहणो, इहे पाठ त पको न कंदा आहियो न, समय धक्को लॻाईंदा आहियो त हली पईंदव। अहिड़ो सोचे करे जेसि ताईं रुक त जाते जा उते रुकी त न वेंदा आहियो भई जॾहिं समय ईंदो तॾहिं कंदासीं, न, कंहिं न कंहिं प्रकार जे सहारे जो इंतज़ारु कंदे हुए भी त न रहंदा आहियो। अहिड़ी स्टेज वारनि खे छा चईंदासीं? छा इन्हनि खे ई अंगत जी स्टेज सम्झंदा आहियो? अगरि ईअं रुकी विया त पोइ लास्ट वारा फास्ट हली वेंदा। जॾहिं बि पहाड़ व बर्फ़ किरंदी आहे ऐं जमंदी आहे त रास्ता रुकी वेंदा आहिनि। पोइ जॾहिं हुन बर्फ़ खे गलाइण जे लाइ या हुनखे हटाइण लाइ पुरुषारत कंदा आहिनि, हिते बि अगरि बर्फ़ जे मुआफ़िक़ जमी वेंदव त हिन सां सिद्ध आहे कि योग अग्नि जी कमी आहे। योग अग्नि खे तेज करो, बाबा चवंदा योग अग्नि खे तेज करो। मिली हुई हिम्मत उल्लास जे पॉइंट बुद्धि में दौड़ायो त रास्तो क्लियर थी वेंदो। पुरुषारत जी गति में अंगत ठहो, माया सां हार खाइण में अंगत न ठहो, बल्कि विजय ठहिण में अंगत ठहो, विजय ठहिण में अंगत ठहो। अच्छा, ऊच ते ऊच बाप द्वारा पालना वठण वारा, विश्व जी पालना करण वारा, विष्णु कुल जी श्रेष्ठ आत्मायूं, प्रकृति के परिवर्तन करण वारी पुरुषोत्तम आत्मायूं, विश्व जे अॻियां साक्षात्कार मूर्त प्रसिद्ध थियण वारी आत्मायूं, योगी तू आत्माउनि जे प्रति बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। अच्छा, ओम शांति। वरदान, सेवा में रहंदे संपूर्णता जी समीपता जी अनुभूति करण वारा ब्रह्मा बाप समान एग्जाम्पल ठहो। जे ब्रह्मा बाप सेवा में रहंदे समाचार ॿुधंदे एकांतवासी ठही वेंदा हुया। हिकु घंटे जे समाचार खे 5 मिंटे में सार सम्झी ॿारनि खे ख़ुशि करे पंहिंजी अंतर्मुखी एकांतवासी स्थिति जो अनुभव कराए ॾींदा हुया। ॿियनि खे बि उहा अंतर्मुखी एकांतवासी स्थिति जो अनुभव कराईंदा हुया। बाबा हीअं कंदा हुया कि ॿियनि जी ॻाल्हियुनि में बि असां हुन ॻाल्हियुनि में न फसी करे उन्हनि खे बि अंतर्मुखी एकांतवासी स्थिति जो अनुभव करायो। अहिड़ो फॉलो फादर करो। ब्रह्मा बाप कॾहिं बि न चई कि मां ॾाढो बिज़ी आहियां, लेकिन ॿारनि जे अॻियां एग्ज़ाम्पल ठहिया। ईअं समय प्रमाण हाणे हिन अभ्यास जी आवश्यकता आहे। दिलि जी लग्न हुजे त समय निकिरी ईंदो ऐं अनेकनि जे लाइ एग्ज़ाम्पल ठही वेंदो। हीअं समय प्रमाण हाणे हिन अभ्यास जी आवश्यकता आहे। कोई बि ॻाल्हि थिए थी त हुन ॻाल्हि में विस्तार में न वञो, छो थियो, छा थियो, न, जो बि थियो
असां त बाबा जा नॉलेजफुल वारा आहियूं, रचना और रचयिता खे ॼाणण वारा आहियूं। बसि जेको थियो फुल स्टॉप, हुन जो सल्यूशन फटाफट उन्हनि खे थोरी मदद करे पोइ बाबा चवनि था कि हाणे ख़ुदि बि जो अंतर्मुखी एकांत वारी स्थिति आहे उन में स्थित थी वञो। दिलि जी लग्न हुजे त समय निकिरी ईंदो आहे ऐं अनेकनि जे लाइ असां एग्ज़ाम्पल ठही वेंदा आहियूं। असां अगरि बाबा जी यादि में रही करे कोई बि कर्म कंदासीं न त वो पूरे विश्व में उन जा वाइब्रेशन फैलंदा आहिनि। असांजे हर संकल्प बोल कर्म जा विश्व में वाइब्रेशन फैलंदा आहिनि। त असां अनेकनि जे लाइ एग्ज़ाम्पल ठही वेंदा आहिनि। स्लोगन आहे हर कर्म में कर्म और योग जो अनुभव हूंदो आहे, थियण ई कर्म योग। हर कर्म में कर्म और योग जो अनुभव थियण ई कर्म योग। कर्म योग अर्थात कर्म कंदे बाबा जी यादि में रहण। जॾहिं असां हर कर्म में कर्म ऐं बाबा जी यादि में रही करे कर्म कंदासीं तो ये कर्म योग थी वियो। अव्यक्त साइलेंस द्वारा डबल लाइट फ़रिश्ते स्थिति जो अनुभव करो। सदा ये लक्ष्य यादि रहे कि असां बाप समान असांखे ठहिणो आहे। त जीअं बाप लाइट आहे उअं डबल लाइट असां डबल लाइट आहियूं न। ॿियनि खे ॾिसंदे हूंदा आहियो त कमज़ोर थींदा आहे, हिन करे सी फादर फॉलो फादर। बाबा चईंदा आहिनि ॿियनि खे ॾिसंदा आहियो त कमज़ोर थी वेंदा, हिन करे बाबा खे ॾिसो, बाबा खे फॉलो करो। उड़ती कला जो श्रेष्ठ साधन सिर्फ़ु हिकु शब्द आहे, सभु कुझु तव्हांजो आहे। उड़ती कला जो श्रेष्ठ साधन आहे कि सभु कुझु बाबा जो ई आहे। मुंहिंजो शब्द बदिली तुंहिंजो करे ॾियो। सभु कुझु बाबा जो ई आहे। मुंहिंजो शब्द बदिली करे तुंहिंजो करे ॾियोसि। बाबा सभु कुझु तव्हांजो ई आहे। तुंहिंजो आहियां त लाइट, आत्मा लाइट, ऐं जॾहिं सभु कुझु तुंहिंजो आहे त लाइट, हल्का थी वेंदासीं। सभु कुझु ई बाबा जो आहे त असांजो कुझु आहे ई न, त असां लाइट थी वियासीं। त मुंहिंजो शब्द बदिली तुंहिंजो करे ॾियो। तुंहिंजो आहियां त आत्मा लाइट, ऐं सभु कुझु तव्हांजो आहे। जॾहिं सभु कुझु तव्हांजो आहे त लाइट अर्थात हल्का बि थी वेंदासीं। आत्मा लाइट बि आहे, तुंहिंजो आहे त आत्मा लाइट रहिजी वई बसि। ऐं बाक़ी हुन रीति बि सभु कुझु तुंहिंजो आहे, चीजूं आदि, त हुन सां हल्की स्थिति थी वई कि मुंहिंजो आहे ई न, सभु कुझु बाबा जो आहे। बाबा खे जो कराइणो आहे उहो मूंखां कराईंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।